ताजे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइल था पिया त मुंहिंजो उम्मती जेकॾहिं बनी खेड़ींदे हर हलाईंदे मेहनत कंदे पंहिंजे कारोबार कंदे ज़मीन में नमाज जे टाइम ते अल्लाह जो फर्ज़ अदा कंदो आ खुदा ताला मलाइकल खे इरशाद फरमाईंदो आ ओ मुंहिंजा प्यारा मलाइको मुझे बाने मुझे हबीब जे उम्मती ज़मीन खेड़ींदे मां अल्लाह खे सजदो कयो आ हिन जेतिरा ज़मीन में भितर खेड़िया हन एतिरो हिन खे सवाब ॾेई छॾियो जेकॾहिं के गाह वारी जाइ ते नमाज़ पढ़ी आ जेतिरा गाह जा सल्ला फसल पोख बीठा मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां खे फरमाया थो एतिरनि सलन तीलन जेतिरो गाह जे दाणनि जेतिरो हिन खे सवाब अता फरमायो केॾी ख़ुदा जी भलाई आहे। ऐं असां मुस्लमान नमाज़ खां पुठी रह असांखे नमाज़ ॾाढी दुखी थी लॻे मुंहिंजा सोना महबूब जी ज़ात बाबरकात फरमाईंदा हल नमाज़ मोमिन जे लाइ नूर आहे नमाज मोमिन जे ईमान जी निशानी आ नमाज इंसान खे दुनिया मां सकरात जे टाइम ते अल्लाह वटां ईमान वठी ॾींदी आ नमाज क़ब्र जी रोशनी हूंदी आ नमाज बदबख्त ऐं नेक वक्त जे विच ते काफ़िर ऐं मुस्लमान जे विच ते हक़ीक़त जी निशानी आ अल्लाह जो प्यारो हबीब करीम फरमाईंदो आ जेको नमाज़ी हूंदो आ क़ब्र जे अंदर वेंदो आ मलाइक पुछा करण ईंदा आहिनि तुंहिंजो रब कहिड़ो आ तुंहिंजो नबी कहिड़ो आ तुंहिंजो दीन कहिड़ो आ त नमाज जे बरकत सां नमाज़ी चवंदो आ दऊनी अल उसल्ली ओ मलाइको मूंखां पुछाणो न कयो छॾियो त मां नमाज़ पढ़ी वठां सुभान अल्लाह मलाइक अर्ज़ कंदा आहिनि या इलाहुल आलमीन अजीब मानो आ असां रब जे बारे में पुछऊंसि था असां तुंहिंजे ज़ात जे बारे में पुछऊंसि था नबीअ जे बारे में दीन जे बारे में मज़हब जे बारे में पर ही तो चवे छॾियो त मां नमाज़ पढ़ां मौला हिन खे छा कयूं अल्लाह ताला फरमाईंदो जेको मस्जिद में नमाज़ पढ़ंदो हो झंग में नमाज़ पढ़ंदो हो घर में नमाज़ पढ़ंदो हो उनखे एॾी त नमाज़ प्यारी आहे जो क़ब्र में बि नमाज़ थो पढ़े मां रब तव्हां खे चवां थो क़यामत ताईं हिन तां पुछाणो माफ़ आहे दुनिया में आदत हूंदी दुनिया में पढ़ंदा हूंदासूं तॾहिं मुंहिंजा अदा क़ब्र में बि यादि ईंदी तंहिंजे करे अल्लाह ताला तव्हां असांखे शल नमाज़ी बणाए नमाज़ जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मस्जिदूं आबाद कयो नमाज़ूं पढ़ो हबीब फरमाइनि था पहिरीं पहिरीं अल्लाह जी नेमत पंजनि शयुनि मां इहा आहे जो रूह ज़मीन ख़ुदा मुंहिंजे लाइ मस्जिद बणाए छॾी सुभान अल्लाह फ़ाइदो आहे न दादा ॿी शइ कहिड़ी क़िबला आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त ॿी नेमत हीअ मूंखे ख़ुदा ताला ॾिनी अॻियां माण्हू वुज़ू कंदा हुआ पाणी इस्तेमाल कंदा हुआ पाणी खां सवाइ न तड़ लहे पाणी खां सवाइ न को हुननि जो वुज़ू थिए पर मुझे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइल था अल्लाह ताला जी ज़ात मुझे मथा एहसान फरमायो आहे जेकॾहिं पाणी मुफ़ासिले जेतिरो परे आहे मुक़रर शरीयत में मुफ़ासिलो आया बीमार आहे पाणी जे इस्तेमाल करण सां उनखे तकलीफ़ थी वञे या पाणी बि आहे पर थोरो महदूद तादाद में आहे सफ़र जी हालत में आहे पाणी खपाईंदो त खपी वेंदो उञ बुख मरंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब तो फरमाए रब मूं ते करम कयो ओ मुंहिंजा उम्मती ज़मीन ते हथ हथ हणी हथनि खे साफ़ करे छंडे पंहिंजे मुंहं खे मल वरी ॿियो दफ़ो हथ हणी बाहुनि खे मल तड़ जी नियत कर त तड़ लही वञई वुज़ूअ जी नियत कर त वुज़ू थी वञई फ़ाइदो आहे या न आहे शाह साहब फरमाइनि था वखर ढेरऊं ढेर पर वण जारा वेसला कल विहाए वसो कयो वखर वॾी अवेर पर कन्ही घुमदे सैर वखर विकामी वियो अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्हम्दुलिल्लाह सॼी मस्जिद अंदर ॿाहिर वरांडे समेत ॿाहिर सहन समेत भरी पई आहे मोहब्बत वारा गॾु थिया दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि पाण करी फरमाता है ॿ शयूं आहिनि जेके अल्लाह ताला मूंखे अता फरमायूं टी शइ या रसूल टी कहिड़ी आहे खुदा जा भी पाण फरमाए तो उहिल्लत लियल गनाइम अॻियां नबी
उन्हनि जा उम्मती जॾहिं बि लड़ाईअ ते वेंदा हा, जंग ते वेंदा हा, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे दीन जे सरबुलंदी जे लाइ लड़ंदा हा। पोइ काफ़रनि जो जेको बि माल खाधे पीते जी शइ हथ ईंदी हुई, दुनिया धन दौलत ॾोकड़ वग़ैरह, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो अमर हूंदो हुयो सभु साड़े छॾियो, पूरे छॾियो, लोढ़े छॾियो, तव्हांजे लाइ हराम आहे। पर अल्लाह पाक मूं ते करम कयो, मुंहिंजे उम्मत ते अल्लाह ताला महिरबानी कई। या रसूल अल्लाह छा थियो? पाण फरमाइनि था रब करीम जी ज़ात बाबरकात इहो करम कयो आहे, प्यारा हबीब लड़ाईअ जे दौरान, जंग जे दौरान, इस्लाम जे सरबुलंदीअ जे वास्ते अव्हां खे काफ़रनि जो जेको बि माल अचे तोखे ई तुंहिंजे उम्मत लाइ हलाल आहे, वञी खाओ, इहो तव्हांजे लाइ मां रब करीम जे ज़ात बाबरकात हलाल करे छॾियो आहे, इन हलाल खे इस्तेमाल कयो। सरकार दो आलम अलैहिस्सलाम फरमाइनि था चौथी शइ ही आहे नुसरत बिर्रुह बिमसीरत शहर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मां मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात खे हीअ नेमत नसीब फरमाई आहे त दुश्मन जे साम्हूं ईंदो आहे, ॾिसंदो आहे, पोइ डिॼंदो आहे, पोइ रोब थींदो आहे त दुश्मन साम्हूं अची वियो। पर पाण फरमाइनि था मूं ते कादर जो करम जो महीने जे पंध ते हुजां पर दुश्मन मूंखां ॾकंदो पियो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक चाह यार नुसरत बिर्रुब। अल्लाह ताला मां मोहम्मद करीम खे उहो रोब अता फरमायो आहे जो मुंहिंजो दुश्मन भली महीने जे पंध ते हूंदो पर मुंहिंजो नालो ॿुधी डिॼंदो पियो। पर रहमत लिल आलमीन तां कुर्बान वञा, दुश्मन महीने जे पंध ते डिॼे पर रहमत वारो नबी अहिड़ो त शफ़ी को हिकु दफ़ो मुंहुं पवे त वरी दोस्त थी वञे। जे बि हबीब जो दीदार कयो, जेको बि नबी पाक जे आॾो आयो, दुश्मनी विसरी वई, हबीब जो गुलाम बणिजी वियो, अहिड़ो गुलाम बणिजी वियो। पर पुठ अलाए छा खां छा चवंदो हो, पर जॾहिं हबीब जे चेहरे खे ॾिठई त सभु दुश्मनियूं ख़तम। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो हिकिड़ो वाक़ियो हदीसुनि में ईंदो आहे त मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जा जेके दुश्मन हा उहे सरकार ते तुहमतूं हणंदा हा। चरियो थी पियो आहे, ॿियो पढ़ाएसि थो, बादशाही जे वठण जे नियत सां आहे, वॾेरो थियणु थो चाहे, असांजे मज़हब जी मुखालफ़त थो करे, अहिड़ा तरह तरह जा तुहमतूं ऐं इल्ज़ाम मुंहिंजे हबीब ते हणंदा हा। हिकिड़ो इल्ज़ाम इहो बि हयो हूं माज़ अल्लाह त हिन खे जिन थियो आहे। पोइ जिन जे करे जीअं जिनाई माण्हू लहर कंदा हल ऐं ॿोल ॿोलींदा हल, चवनि था मोहम्मद ते माज़ अल्लाह जिन जो असर आहे। पोइ नयूं नयूं ॻाल्हियूं थो घुरे, लात मनात उज़्ज़ा हुबुल वुद वग़ैरह जेके बि असांजा बुत हल, उन्हनि जी मुखालफ़त रुॻो इन जे करे थो करे त हुन ते जिन जो दौरो थो पवे। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जे नानाणे ख़ानदान मां हिकिड़ो परे खां महबूब जो माइट हो, मामो पियो थियो संगन में, उन हुज़ूर खे हिकिड़े अची चयो था मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो भलो आहे, ॾाढो सुहिणो आहे, 40 साल मके में रहियो आहे, कॾहिं बि तो अहिड़ी ॻाल्हि कान कई आहे, पर आउं सम्झां थो हाणे तोखे जिन वरायो आहे। आउं हिकिड़ो भोपो वठी थो अचां, जिनाई आहे, ॾाढा फीणा भला पढ़ंदो आहे, जंहिं ते फीणो पढ़ियो अथई उहो चङो भलो थी वियो आहे, यमन में रहंदो आहे, मुंहिंजो यार आहे, हथ आयो त ख़र्च आउं पंहिंजो करे वठी ईंदुसि, तो ते फीणो पढ़ाईंदुसि, तूं चाक थी वेंदी। रहमत लिल आलमीन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था ओ फलाणा मूंखे जिन कोन्हे, न का फीणे जी ज़रूरत आहे, न वरी तकलीफ़ करे हुनखे वठी अचां। चई न न तोखे कहिड़ी ख़बर। महबूब खे ईअं थियो, थी वियो इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो मके जे शहर में जो दाख़िल थियो त उहो इत्तफ़ाक़ सां यमनी जिनाई मुंहुं पइजी वियुसि। अरे यार मूं त तोखे पे आसमान ते ॻोल्हियो, ऐं पंधु करे यमन अचां हा, उठ भाड़े कयां हा, ख़र्च कयां हा, सफ़र कयां हा, पर तूं अची अचे ॻाल्हि कहिड़ी आहे? जे मुंहिंजो भाणे जो आहे, नालो हुनजो मुहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उनखे जिन पकड़ियो आहे। अहिड़ियूं नयूं नयूं ॻाल्हियूं थो करे जो कॾहिं बि असां हुनजे ज़ुबान खां अॻे कोन ॿुधियूं हुयूं। असांखे पक्का त हुन ते जिन जो दौरो पियो आहे। तूं वारो कर, फीणो पढ़, जेका चवे बकरी चवे, उठ चवे, गऊं चवे, ढगी चवे, जेका चवंदे सां तोखे ॾींदुसि, पर मुंहिंजो भाणे जो चङो भलो करे। हुन चयो मुंहिंजो नालो आहे,
मूं जंहिं फीणो पढ़ियो आहे सो चङो भलो आहे, मूंखे ॾेखार हिकिड़ो दफ़ो जिन पढ़ंदोसांसि फीणो त जिन छॾे वेंदुसि। असीं बि जिन ने वेंदा आहियूं न। माई घरां कावड़जे, छल न कए माईअ खे घर जो कमु तपाए, लाबारो तपाए, गुॾ तपाए, पोइ छा चवंदी बाबा मूंखे जिन थियो आहे, वठी हलो गाजी शाह ते, वठी हलो कलंदर ते, वठी हलो फलाणे पासे। पोइ ग़रीब ओॾे त कोन पहुचंदो, चवंदो तरस भला टंडे जे परियां हिकिड़ो जिनाई सुझे थो तंहिंखे वठी थो अचां पियो। वॾो खणी मच मारींदा, सुरदाई आणींदा, पोइ ॼुंडा छुड़िया पिया हूंदा, ओड़े पाड़े जूं न्याणियूं सियाणियूं मायूं अची गॾिबियूं, हो बेपर्दा थी वेहंदा, बेपर्दगी कंदा, न को हया न को शर्म न का गैरत, बच्चनि जे विच ते विहारींदा। मुंहिंजा दा लठ जो जहिड़ो ज़ीपट हूंदो। ओ ख़ुदा जा बाना कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ बना, अल्लाह पाक जे शरीयत पाक जी बेहुरमती न कर, इलाज सुन्नत आ मता तूं समझे। ऐं हज़रत मुर्शिद करीम पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े वारनि रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमान आ, जंहिं घर में शरीयत आ, जंहिं घर में पर्दो आ, जंहिं घर में पाकाई आ, जंहिं घर में 5 वक्त नमाज आ, जंहिं घर में क़ुरान जी तिलावत आ, उते जिन ईंदो ई कोन। दड़ कोन लाहियूं, वुज़ू कोन कयूं, मुजादा नमाज कान पढ़ूं, पर्दो कोन्हे को, हया कोन्हे को, अल्लाह जो क़ुरान याद कोन्हे को, घरनि जे अंदरि शरीयत पाक जो यादगीरो ई कोन्हे को, पोइ उते जिन न ईंदा, ॿियो हाथी ईंदा। और मुजादा तू शरीयत मुहम्मदी अला साहिब सलात व सलाम जी दामन वठ, जंहिं रसूलुल्लाह जी दामन वरती, ख़ुदा तांजा बेड़ा ई पार फरमाए छॾिया। रस्मू रवाज बिदअतुनि वारा नाजायज़ कम, हराम कम, शरीयत जे ख़िलाफ़ कम छॾे ॾियो, अल्लाह पाक जे हबीब जी शरीयत पाक जी दामन वठो, आलमनि सां वास्तो रखो, आलमनि खां मसइला पुछो, आलमनि खां दीन जी ॻाल्हियूं सिखो। इंशा अल्लाह ताला जंहिं वटि दीन आहे तंहिं वटि सभु कुझु आहे। बहरहाल ॻाल्हि डिघी थींदी थी वञे, ओ जिनाईअ खे वठी सिधो रसूलुल्लाह वटि आयो। हीअ आहे असांजो नौजवान, वारो करे फीणो पढ़ेसि। हुज़ूर करीम खे जी मां तो ते फीणो थो पढ़ां, अहिड़ो फीणो पढ़ंदुसि जो मूं राज छॾाए छॾिया, तूं बि छुटी वेंदे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ जिनाई तूं फीणो पोइ पढ़जा, तरस त आउं थो तो ते फीणो पढ़ां। अल्लाह अकबर कबीरा। कहिड़ो थो फीणो पढ़े, पाण शुरू फरमाइनि था, अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा। उन जिनाई महबूब जो यो फीणो मुबारक मसनून ख़ुतबो आहे, गौर सां जो ॿुधो उनजे दिलि में घिरी वियो। हबीबन करीमन खे अदब सां तो अर्ज़ करे, ओ सोहणा कुर्बान वञाए ॿी हरत पढ़, मुंहिंजे प्यारे रहमत लिल आलमीन जी ज़ात बाबरकात जंहिं महिल ॿियो दफ़ो पढ़णु शुरू कयो आहे, मुंहिंजे महबूब पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मूं अञा ॿियो दफ़ो शुरू कयो आहे, अञा जो ॾिसां त जिनाईअ जे अखियुनि मां नार पिया वहनि, अखियुनि मां लुड़क वहण शुरू थी आहे, रोवण शुरू करे ॾिनई। हबीब जी ज़ात बाबरकात अञा ॿियो दफ़ो ख़ुतबे मुबारक खे पूरो कयो आहे। जेको वठी आयो हुउसि उन ॾे निहारे चवे थो, ओ बेवकूफ़ तूं थो चवीं त हिन खे जिन आहे, ख़ुदा जो कसम आहे हिन खे जिन कोन्हे त सचो मुहम्मद नबी आहे। ऐं फौरन थो चवे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आयो हो मुझे हबीब ते फीणो पढ़ण, आयो हो नबी करीम जे ला मआज़ अल्लाह, हू पंहिंजे पर में त जिन कढण आयो आहियां, पर हबीब अहिड़ो अल्लाह पाक जो प्यारो ख़ुतबो पढ़ियो, ऐं कलाम पाक पढ़ियो जो हुन जो जिन निकिरी वियो, कुफ्र हलियो वियो, मुस्लमान थी ईमान आणे वेही वियो। हबीब फरमाइनि था त मूंखे अल्लाह ताला
या तौफीक अता फरमाई आ जो दुश्मन भली महीने जे पंध ते हुजे पर मां मुहम्मद करीम जे ज़ात बाबरकात खां डिॼंदो रहंदो। भली दुश्मन महीने जे पंध ते डिॼे पर जे रूबरू ईंदो त इहो हाल हूंदो हो, दिल खसाए हबीब जो गुलाम बणिजी वेंदो हो। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा रहो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम। वरी दुरूद बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम। हाँ सही मां चार ॻाल्हियूं पाण फरमायो कुल घणियूं मिलियूं आहिनि मूंखे? घणियूं अबा? पाण फरमाया 5 शयूं अल्लाह ताला मूंखे अता फरमायूं। चार ॿुधो पाण फरमाया 5 शइ अल्लाह ताला मूंखे हीअ अता फरमाई आहे। अॻियां नबी हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं को ॻोठ जो नबी, को दिह जो नबी, को तालके जो नबी, को परगिणे जो नबी, को कंहिं ज़िले जो नबी, को कंहिं सूबे जो नबी। पर ईअं बि थियो जो हिकिड़े ॻोठ में ॿ टे नबी हूंदा हुआ। ईअं बि हो। इब्राहिम अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में, इस्माइल अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में, हज़रत लूत अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में। हिकिड़ो ई ॻोठ आहे 3 नबी। इसहाक अलैहिस्सलाम चौथो साॻे ॻोठ में। वरी अल्लाह पाक जा प्यारा नबी हज़रत मूसा साॻे ॻोठ में, हज़रत हारून अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम साॻे मुल्क ई शहर में, उन साॻे इलाइक़े में वरी हज़रत याकूब अलैहिस्सलाम। अल्लाह तबारक व तआला जा प्यारा नबी हिकिड़े ई टाइम ते मुख़्तलिफ़ नबियन में मुख़्तलिफ़ ज़माननि में हूंदा हुआ। ख़ुदा जो प्यारो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइल था त 5 शइ अल्लाह मूंखे अता फरमाई आहे जो ॿिया नबी मख़सूस ॻोठनि जे लाइ हा। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे रूह ज़मीन जो मुहम्मद नबी बनाए मोकिलियो। मशरक का मगरब ताईं, शिमाल का जुनूब ताईं, बुइस्तु इलल अहमर वल अस्वद। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात मूंखे अहमर अस्वद ॻाढ़नि अछनि कारनि जा अरबन अजमन जे लाइ सभिनि जे लाइ नबी बनाए मोकिलियो आहे। ॿिया नबी महदूद ज़माने जे लाइ हुआ ऐं मूंखे अल्लाह ताला सॼे जहान जो नबी बनायो आहे। पर उन में बि फ़र्क़ु आहे। ॿिया नबी एसी ताईं नबी हुआ जेसी ताईं दुनिया जे तख़्ते ते मौजूद हुआ। पर मां मुहम्मद करीम बुरके मटाइण खां पोइ बि क़यामत ताईं नबी आहियां। असांजो नबी हयातुन नबी। चओ असांजो नबी नबी करीम जी ज़ात बाबरकात दुनिया मां बुरको मटायो आहे, विसाल कयो आहे। लेकिन ख़ुदा जो नबी अॼु बि पंहिंजे मज़ार में, पंहिंजे रोज़े पाक में, पंहिंजे क़ब्र अनवर में ईअं ज़िंदा हो अहिड़े तरीक़े सां जे ज़ाहिरी हयाती में सिद्दीक़ ऐं फारूक सां कचहरियूं कंदो हो। अॼु बि साॻे तरीक़े सां मुस्तफ़ा जी फारूक ऐं सिद्दीक़ सां कचहरी रोज़े में जारी आहे। खुदा जे हबीब जा 2 गुलाम मुस्तफ़ा सां गॾु आहिनि न रोज़े में। आहे को जे ड्रासोड़ी शरीफ़ में हाजी कोनो कावड़े आयो छा? हाजी वरी डिॼी आहे त अलाए मथां बोस्की जो पटको मौलवी साहब घरंदो अलाए छा। वे अदा वे खोड़ हाजी अल्लाह नसीब करे हिकिड़ो राज माना उथे हाजीअ जो नालो खण त अधु मसीहतूं थी खणी थिए। एतिरा हज ते वञो, अल्लाह सभु कुझु ॾिनो अथव, कोशिशि कयो। नबी से फरमाइनि था जंहिंखे दौलत आहे, पैसो आहे, ॾोकड़ आहे, ज़मीदारी आहे, हज ते नथो वञे त जेकॾहिं मरंदो त यहूदी थी मरंदो। अल्लाह ताला तव्हांखे असांखे मदीनो पाक ॾेखारे, बैतुल्लाह जो हज नसीब फरमाए त मुंहिंजा अदा महबूब पाक जा 2 गुलाम अबू बकर सिद्दीक़ ऐं फारूक आज़म अॼु बि मुस्तफ़ा सां रोज़े में गॾु आहिनि। तमाम इस्लामी